ऐं उन खां पोइ जेको आहे सो ख़ासि करे माप तौर जो जेको निज़ाम आहे उहो बि उन टाइम ते शुरू थियो मोहन जे दड़े जे वक़्त में। त हुननि जेको आहे सो माप तौर जा औज़ार ठाहिया ऐं उहा पूरी दुनिया में जेको आहे सो हिननि औज़ार खपाइण शुरू कया, उन्हनि जा वापार कया ऐं उहो बि हिकिड़ो वॾो इनकलाब हो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो वरी असांजे सिंध खे इहो बि शर्फ़ हासिलु आहे जो हिननि सिरूं पकियूं सिरूं ठाहे घर जेको आहे सो ठाहिणु शुरू कया, बिल्डिंगूं ठाहियूं ऐं शहरी आबादी जो जेको मनसूबाबंदी, शहरी आबादी जी मनसूबाबंदी जेका आहे सा उनजी शुरूआति कई। दुनिया जी तारीख़ में जेको आहे सो उहो बि वॾो हिकिड़ो इनकलाब हो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो शहरी आबादियूं ऐं बिल्डिंगूं ठाहिणु शुरू थियूं। जेको आहे सो असांजे हिन सिंधी क़ौम 5000-7000 साल पहिरियां जेका आहे उनजी शुरूआति कई। अहिड़े लिहाज़ खां ॾिसिजे त हीअ ॻाइण जो जेको अंदाज़ आहे, कई तारीख़दान जेको आहे सो मुहक़िक़ इहे वाज़े जेको आहे इनखे तस्लीम कनि था त जेको आहे सो ॻाइण जो जेको तहज़ीब आहे उहा बि सिंध मां शुरूआति थी आहे। उन टाइम ते जेको आहे सो ख़ासि जेको आहे सो ॻाइण जूं झुंगारण जूं धुनूं तयारु करे ऐं ॻाइण वारनि जे लाइ हिकिड़ी लिबास जेका आहे मुतारफ़ थी। ऐं उन खां पोइ 50 खां बि वधीक क़ौमनि जेका आहे सा उनखे इख़्तियार कयो, उनजी कॉपीराइट कई। इहो बि जेको सो हिकिड़ो इनकलाब हो दुनिया में, जिन जी शुरूआति हितां सिंध खां शुरू थी। दोस्तो, उन खां पोइ वरी वॾो इनकलाब उहो हो जॾहिं आमदरफ़ जो जेको आहे सो सिस्टम शुरू थियो। उन टाइम ते मोहन जे दड़े जे माण्हुनि काठ जो फीथो ठाहे ऐं बैल गाॾी जेका आहे सा तरतीब ॾेई ईजाद कई। उहा दुनिया में आमदरफ़ जो जेको आहे सो उन दौर खां जेको सो शुरूआति थी। असांजी हिन सिंधी क़ौम काफ़ी अचीव जेको आहे सो कयो, काफ़ी हासिलात ॾिनी दुनिया खे। इनकलाबी जेके अमल हुआ उहे जेके आहिनि से दुनिया जे साम्हूं रखी ऐं दुनिया खे हिकु अहिड़े मुआशिरे ऐं अहिड़े सहूलियतुनि ॾांहुं छिकियो। दोस्तो, इन लिहाज़ खां ॾिसिजे त किन मौक़नि जो माना चवणु आहे त ही मोहन जो दड़ो जेको आहे सो 7000 साल पुराणो आहे या 5000 साल पुराणो आहे। बेशक थो सघे थो, पर जेका सिंध जी तारीख़ जेका इन खां बि काफ़ी वसी ऐं पुराणी आहे। ही तमामु घणी जेका पुराणी आहे। इर्तिका जे दौर खां जीअं सिस्टम शुरू थियो जंगलात खां पोइ, ऐं उन खां पोइ जेके आहिनि से इहे बाक़ाइदे अमल शुरू थिया ऐं उहे शर्फ़ जेके इजादूं जेके आहिनि असांजी हिन सिंधी क़ौम जेको आहे सो हासिलु कयूं। अहिड़े नमूने सां हिकिड़ी ॿी इजाद तव्हांखे ॿुधायां। हीअ नंढड़ी हिकिड़ी वीडियो आहे, हिन में जेको आहे सो माण्हू पूरो जेको आहे सो तारीख़ त बयानु कोन थो करे सघे, पर उन जा कुझु कुझु अमल ज़रूरु आउं ॿुधाईंदोसां। त इहे सिंधी क़ौम खे उहो बि शर्फ़ हासिलु आहे जो हिननि रंग ठाहियो। हिननि 7 रंग जेके आहिनि जा कपिड़ा ठाहे ऐं उहे ॿेड़नि जे ज़रिए जेको आहे सो दुनिया में सप्लाई कया ऐं उनजो कारोबार कयो, खपाइणु शुरू कया, पंहिंजी तिजारत जो ज़रियो बनायो उन्हनि खे।
ऐं उन खां पोइ वरी अचिजे त उहो बि हिकिड़ो इनक़िलाबी जेको सो अमल आहे, जॾहिं असांजी हिन सिंधी क़ौम सोन चांदी ऐं हीरनि मंझां ज़ेवरात ठाहिया। इहो ज़ेवर ऐं सोन पाइणु, चांदी पाइणु या हीरनि जा जेके आहिनि सींगार करणु, इहे जेके आहिनि शुरूआती जेके इजादूं आहिनि, उन टाइम ते जेको आहे सो असांजे सिंधी क़ौम कया ऐं उहो शर्फ़ असांखे हासिलु आहे। ईरान, अमान ऐं क़तर मंझां जेको ख़ाम सोन जेको कचो सोन आहे, उहे ई घुराईंदा हुआ ऐं उन्हनि खे जेको घड़े ठाहे पचाए जेको आहे सोनी ऐं चांदी जा जेके आहिनि हीरनि जा जेके आहिनि ज़ेवरात ठाहे हिननि जेको पूरी दुनिया में जेको सप्लाई कंदा हुआ। इहो बि जेको सिंधी क़ौम जो जेको हिकु वॾो कारनामो आहे। दोस्तो, असांजी तहज़ीब जेका आहे सा पूरी दुनिया में जेका आहे सा हिकु वसी आहे। उन दौर में जेको आहे सो 1300 क़बल मसीह खां 3400 क़बल मसीह ताईं सिंधी सल्तनत जेका हुई सा हिकु ताक़तवर जेका दुनिया में सल्तनत हुई ऐं उन राज कयो 1300 क़बल मसीह खां 3400 क़बल मसीह ताईं। इहो हिकिड़ो अज़ीम ऐं सुनहरी दौर हो। इंसानी जेको आहे सो तर्ज़ अमल खे जेको आहे सो तरजीह ॾियणु या उनखे जेको आहे सो उन माहौल ऐं उन इजादनि ऐं उन ढंग में आणण जो मञा ज़रियो बनो। दोस्तो, ऐं हाणे वीडियो जी एंड में हिकिड़ो शेर ज़रूरु चवंदुसि। ही कुर्ब ही मोहबत ई रियाणियूं असांजूं, ही कुर्ब ही मोहबत ई रियाणियूं असांजूं, ही सिंध ही मेला ही कहाणियूं असांजूं। ला ख़ौफ़ अलैहिम वला हुम यहज़नून। ए ज़ुबैर, ही सूरे ही जोधा ही सिराणियूं असांजूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो।